खिपरो मां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में यूनियन काउंसिल बाको चानियो ते मोरसी सियासत खिलाफ़ बग़ावत कंदे हुर जमायत आज़ाद पैनल ते बीठल पैनल जे चेयरमैन मोहम्मद अयूब चानियो, वाइस चेयरमैन हबीबुल्ला राजड़, ज़िले काउंसलर सैयद करम अली शाह, काउंसलर इदरीस चानियो, जलाल राजड़, शोभो दर्स, निराज सिंह ठकुर खिपरे में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त फंक्शनल मुस्लिम लीग गुज़िरियल 20 सालनि में यूसी बाको चानियो में को बि कमु नाहे कयो ऐं हर वारे टिकेटूं पाण में विराए रखियूं वञनि थियूं। इन भेरे बि साॻियुनि माण्हुनि खे बल्दियाती इलेक्शन में टिकट ॾिनी वई है, जंहिंजे करे असां हुर मुजाहिद आज़ाद पैनल जोड़े बल्दियाती इलेक्शन ते बीठा आहियूं। असां बाको जानी यूसी जो आज़ाद पैनल आहियूं। असांजी यूसी में गुज़िरियल 20 सालनि खां को बि तरक़ियाती कमु न पियो थिए, न सोलर सिस्टम उते थिए पियो, न रोड आहे, न रस्तो आहे, न ई उते का ॿी सहूलियत ॾिनी वई, न का सिहत आहे। असां इन खां तंग थी करे असां फंक्शन लीग खां इन लाइ टिकट घुरो थी। फंक्शन लीग असांखे आसरा ॾींदी रही। आख़िरी ॾींहं ते जॾहिं उन साॻी कैंडिडेट खे टिकट ॾिनो जंहिंखे हू हर साल ॾींदा अचनि था, असां उन जे करे उनखे एतिराज़ु कयो। असां एतिराज़ु थी करे पंहिंजो आज़ाद पैनल सिलेक्ट कयो। आज़ाद पैनल जे अंदरि असां सां गॾु सैयद सगोरा बि आहिनि, राजड़ बि आहिनि, चानिया बि आहिनि, भट्टी बि आहिनि ऐं ठकुर कम्यूनिटी बि आहे। इहे सभिनी वार्डनि जा माण्हू इन प्रीवियस जेके बि रहिया आहिनि कैंडिडेट, उन्हनि सभिनी खां भागी आहिनि। छाजे करे हर साल हिकिड़ी ख़ानदान जो हिकिड़ो ई कैंडिडेट अचे पियो। इन खां असां आज़ादु थी करे असां पंहिंजो पैनल ठाहियो। माशाल्लाह अॼु असांजा सभु जेके बि असांजा हुया फॉर्मेलिटीज़ कंप्लीट थियूं। अॼु असांजा फारम सभु एक्सेप्ट थी विया। फारम एक्सेप्ट थियण खां पोइ असांजो हाणे फर्दर असांजो जेको मेन मक़सदु आहे इन यूसी ते अचण जे लाइ, असां सभ खां पहिरीं हॉस्पिटल ग़रीबनि जे लाइ कंदासीं। नंबर 2 रोड ठाहींदासीं। नंबर 3 पाणी जा मसइला चइनी वार्डनि जे अंदरि यूसी बाके चानिया जा जेके 4 ई वार्ड आहिनि, 4 ई सम्झो त 70 साल खां उन में का बि डेवलपमेंट न थी आहे। माण्हू खे जेकॾहिं बुखार अचे थो, अॼु बि पन पी पंहिंजो बुखार लाहे थो। को बि फंक्शन लीग पार्टी को बि हिते कमु न कयो आहे 70 साल खां। इन ई तक में MP बि असांजो आहे, MNA बि असांजो रहियो आहे, डिस्ट्रिक्ट नाज़िम बि असांजो रहियो आहे, यूसी नाज़िम बि असांजो रहियो आहे, एतिरा चेयरमैन बि असांजो रहियो आहे। लोकल जनरल बॉडी बि जनरल जेके मेंबर उहे बि असांजा रहिया आहिनि। उहे अहिड़ा कैंडिडेट खणनि था जंहिंखे का बि ख़बर न आहे त लोकल गवर्नमेंट बॉडी आहे छा। ही ग्रास लेवल ते आहे। हिकिड़ी अहिड़ी बजट जो सिस्टम आहे जेकॾहिं अवां बेसिक अवां जूं शयूं सभु हेठी लेवल खां मथे अची सघनि थियूं। जेकॾहिं हिननि 2000 मुशरफ वारे दौर में 2001 में जेके बि कम्यूनिटी सेंटर ठाहिया हुआ जस्ट पब्लिक जा शो करे उन्हनि खे पंहिंजूं औताकूं ऐं पंहिंजा घर उन्हनि खे इस्तेमालु करे वेठनि। अॼु बि उहे उन्हनि जे कब्ज़े में आहिनि। कंहिंखे म्यूज़ियम जो दर्जो ॾेई छॾियो आहे, कंहिंखे औताक जो दर्जो ॾेई छॾियो आहे। इन जे नाअहली जे करे, इन जे मनपसंदि जे कमनि जे करे असां आज़ाद पैनल कयो। असां आज़ादु थी कमु कंदासीं। असांखे PP वारनि टिकट जी ऑफर कई। असां उन PP वारी टिकट खे इन जे करे एक्सेप्ट, असां आज़ादु कमु न करे सघंदासीं। तंहिंजे करे असां पंहिंजो आज़ादु मक़सदु, आज़ादु ॻाल्हियूं खणी आया आहियूं। असां चइनी वार्डनि जे अंदरि आज़ादु थी सभिनी माण्हुनि जूं जेके बि ज़रूरतूं आहिनि, महिरबानी करे जेकॾहिं असांखे वोट ॾींदा त अवांजा असीं सभु जेके बि अवांजूं तकलीफ़ूं सभु ख़तमु कंदासीं। हिन पैनल में हितां जेको कयो आहे सभु ज़ातियूं असीं हिन में शरीक थिया आहियूं। असां सां ऐं आवाम सां इहे 20 सालनि खां जेके ज़्यादतियूं कयूं उन ज़्यादतियुनि जे करे असीं साम्हूं पैनल ठाहियो आहे। ऐं डॉक्टर वकील साहब जेकी कुझु चई ॿुधायो वियो आहे, जेके बि मौज़ूअ जूं ॻाल्हियूं सभु वकील साहब ॿुधायो वियो आहे। असां उन मौज़ूअ ते मुतफ़िक़ थी अवाम वटि हाज़िर थिया आहियूं। अवाम खे चऊं था असांखे 5 साल अहिड़ा वञनि त तव्हांजा तरक़ियाती कम, तव्हांजूं ज़रूरतूं, हर शइ ते असीं पूरा कंदासीं इंशाअल्लाह। असीं आज़ादु जेको इतिहाद ठाहियो अथऊं यूसी बाके चानी मंझि, छाकाणि त असांजा जेके बि वोटर ॻोठ दीनपुर जा, मऊअ जा ऐं प्लस पासे में जेके 2-3 ॻोठ आहिनि, उन्हनि जा असांजा दरबदर कयो आहे। हिन पोलिंग में बि कयूं, गुज़िरियल पोलिंगनि में कयूं। असांखे दरबदर चङी तरह ठीकु ठाक कयो। न असांखे का फैसिलिटी मिली, न अॻु ई मिली। अॼु खां 20 साल अॻु हिकु यूसी चेयरमैन ते रहियो आरिसर साहब, 5 साल ते रहियो। अॼु बि आरिसर साहब जी अप्लाई आहे जेको 80 किलोमीटर था अचे, हाजी बाके चानी में वेठो आहे। असां 1 किलोमीटर दीनपुर आहे, उनखे असांखे धिकारियो आहे। हिकु त असांखे पहिरीं कामिल में कयूं टच, पोइ त असांखे अॼु बाके में कयूं टच। असांखे घुमाईंदा वतन त कॾहिं बि असांखां ईअं न पुछो अथनि त बाबा तव्हांजा वोट छो विया आहिनि। मायूं हिकिड़े पासे आहिनि, मर्द हुन पासे। असां अहल बैत ज़ात आहियूं।
जंहिंमें असांखे असांजे ॻोठ में पहिरीं पोलिंग स्टेशन हुई, उहा बि खणाए पंहिंजूं यूसियूं ठाहियूं वञनि। उन खां पोइ असां खां ब्लॉक छॾाया विया। उन खां पोइ अॼु ताईं असां वटि 15-20 साल ताईं न असां वटि MN, न MP, न असां वटि चेयरमैन, न असां वटि कोई बि माण्हू आयो त भई तव्हां सां को ॾुख सुख आहे या न असांजे पाड़े वारनि माण्हू सां आयो, न बि कंहिंसां असां सलूक सुठो कयो। उहो असां इताद करे, भेट पघार इताद करे जेको सो असां हींअर आवाम जे लाइ ही मौक़ो वरितो अथऊं। इनशाला असांखे इहा उमेदु आहे त असांखे आवाम मौक़ो ॾींदी ऐं असीं उन जी ख़िदमत कंदासीं भेट पघार। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।